अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो सूबाई ख़ास मुआवन हाजी नवाब खान वसाण जे कोशिशनि सां डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर पारां यूसी गाड़ी मोरी, यूसी उलरा, यूसी सदर जूं भटियूं समेत मुख़्तलिफ़ यूसियुनि लाइ ड्रेनेज ऐं टेवर ब्लॉक जी मंज़ूर थियल स्कीमनि जो कमु शुरू कराइण लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जे इंजीनियर ख़ास मुआवन हाजी नवाब खान वसाण जे पर्सनल सेक्रेटरी टाउन ऑफिसर पिरालो, पीपल्स पार्टी अॻवान आरिफ खान मर ऐं ॿियनि जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी तालके किंगरी जे जनरल सेक्रेटरी रोशन अली शाह, राजा उलरो, वॾेरो नज़ीर खान उलरो, उबैदुल्ला कलोड़ो, कासिम अली शाह ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि जी निशानदेही कराई त जीअं जल्द खां जल्द कमु शुरू थी सघे। उन मौक़े ते नवाब खान वसाण जे पर्सनल सेक्रेटरी पीपल्स पार्टी अॻवान आरिफ खान मर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी नवाब खान वसाण जे हिदायतुनि ते तरक़ियाती कमनि खे जल्द मुकमिल करण सां गॾो वधीक तेज़ कयो वेंदो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरालो।